ॾियां ॿुधायूं तव्हांखे कॾहिं ॿुधाई आहे न कंहिं ॿुधो अलाह ताला फरमाए थो पोइ पैगंबर तूं सॾु न की मुअनि खे ॿुधाए सघंदे न की ॿोड़नि खे ॿुधाए सघंदे फ इन कला तुस्मिउल मौता रसूल सलम तव्हां वटि पावर कोन्हे जेको मरी चुको आहे उन ते तव्हांजो सॾु कोन पहुचे रीज़न छा आहे नेक जन्नत में वेठा आहिनि शहीद अर्श ते वेठा आहिनि जेके जहनमी आहिनि उहे जहनम खे टूअर कराए त आहिनि ई कोन हिते त हुनखे सॾु कीअं वेंदो सतनि आसमाननि ते हाणे इहा ॿुधाईंदा माण्हुनि खे ॻाल्हि ॿुधाईंदा त पैगंबर तूं सॾु न की मुअनि खे ॿुधाए सघंदे न की ॿोड़नि खे ॿुधाए सघे जॾहिं त उहे पुठी ॾेई मुंहुं फेराईं बाक़ी जिन तौबह कई पाण सुधारियऊं ऐं बयानु कयूं हाणे जेके बि आयतूं लिकायूं अथनि उहे सभु खोले ॿुधाइनि माण्हुनि खे तर्जुमो ॿुधाइनि तिन ते ॿाझ सां मोटंदुसि अलाह चए थो मां हुन ते मथां ॿाझ सां मोटंदुसि ऐं आउं ॾाढो ॿाझ सां महिरबानी आहियां तवाब रहीम मां त मोटण में मां देरी कोन थो कयां ऐं तव्हांजो अलाह अव्हांजो ख़ुदा अकेलो ख़ुदा आहे उन खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ु न आहे उहो ॿाझारो महिरबानी आहे माना त सॼी प्रॉपर्टी अलाह जी आहे ऐं ॿी ॻाल्हि त कंहिं शइ खां घुरण जे लाइ शर्त ॿ आहिनि हिकिड़ो त ॿुधे ऐं ॿियो आहे शइ हुनजी हुजे जेकॾहिं मिसाल तौरु मूंखे पंहिंजे मामे खां पैसा घुराइनि हिते त कोन्हे पर फ़ोन ते ॿुधंदो मामा पैसा मूंखे 5000 खपनि जी हा भाउ मोकिलियां थो क़बूल आहे जाइज़ आहे अम्मा खां मानी घुरबी अम्मा मानी ॾे मां वेठी आहे ॿुधे थी मानी पचाई अथई ॾींदी पर जेकॾहिं मुंहिंजो मामे हिते फ़ोन बि कान थी वञे आहे बि हिते कोन मां हिते बि चवां मामा 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 मूंखे 5000 मोकिल त छाकाणि त ॿुधे ई कोन थो त किथां 5000 मोकिलींदो इहे ॿई शर्त पूरा थियणु ज़रूरी आहिनि लेकिन अलाह ताला चए थो मां तव्हांजी साह जे रग खां वेझो आहियां ऐं ॿियो ख़ालिक़ कुल शइ हर शइ मुंहिंजी आहे मुंहिंजी प्रॉपर्टी आहे त ॿई शर्त सिर्फ़ु अलाह में था थियनि हाणे जेके जन्नत में वेठा आहिनि ऐं जेके अर्श ते वेठा आहिनि उहे त आवाज़ ई कोन ॿुधंदा पर चए थो अलाह त जेकॾहिं कमु कनि बि त ॿियो शर्त बि ई नथा पूरो करे सघनि छो त प्रॉपर्टी उन्हनि जी न आहे पुटु ॾियणु धीउ ॾियणु सभु करणु सभु शइ अलाह जी आहे त ॿई शर्त अलाह खां सवाइ पूरा नथा थियनि तॾहिं करे चए थो अलाह साईं अव्हांजो ख़ुदा अकेलो ख़ुदा उन खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ु न आहे हिते इबादत जी माना दुआ बि आहे नबी दुआ मुख़ल इबाद आहे दुआ जेका आहे सा सॼे इबादतुनि खां बि मथे आहे मुख़ल इबाद आहे मग़ज़ आहे इबादत जो निमाज़ बि इबादत आहे लेकिन दुआ उन खां वॾी इबादत आहे रोज़ो बि इबादत आहे लेकिन दुआ उन खां बि वॾी इबादत आहे तंहिं ते करे जॾहिं हीउ चयो त ला इलाहा इल्ला हू माना सभु कमु अलाह अकेले थो करे त अबा अलाह ला इलाहा इल्ला अलाह ला इलाहा इल्ला हू इन ते मके जा मुशरिक चिड़ी पिया कीअं चिड़िया छो त हुननि इहो हिंदुनि वारो साॻियो अक़ीदो रखियो आहे छो त हिंदुनि जो मज़हब त नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जो पुराणो आहे न हिननि छा कयो त काबतला शरीफ़ में 360 वलियुनि जूं तस्वीरूं लॻायूं आहिनि यानी मूर्तियूं ठाहे पिक्चर न या पिक्चर बि हूंदियूं मूंखे न आहे ख़बर हथ जूं ठाहियूं हूंदनि लेकिन मोस्टली इन्हनि 360 वलियुनि जूं मूर्तियूं लॻायूं हुयूं ऐं पोइ माण्हुनि खे चवंदा त हीअ जेको फलाणे बुज़ुर्ग जी मूर्ति आहे पुटु ॾींदो आहे हे तव्हांखे हीअं कंदो पर ईअं कोन चवंदा हीअ ॾींदो आहे चवंदा हे अलाह खां तव्हांखे कमु कराए ॾींदा जेको असांखे चवनि था त तंहिंजे करे जेको सो जॾहिं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त अलाह ला इलाहा इल्ला हू माना इहो ज़रूरत कोन्हे जो वसीलो न आहे अलाह सभु कमु अकेले थो करे तंहिं ते चिड़ी पिया छा चवणु लॻा अजाल आलिहत इलाहू वाहिद जो इहो वरी कीअं त हेतिरा अलाह जा जेके असिस्टेंट आहिनि जेके अलाह खे वञी पहुचाइनि था ख़बरूं इन्हनि खे छॾे चवनि थो अलाह सभु अकेलो कमु थो करे इन हाज़ा ला शयुनि उजाब हे त अजीब शइ थो ॾसे हे मके जो मुशरिक आहे न सभु बुत लॻा पिया आहिनि हाणे इहे जेके बुत आहिनि कंहिंजा आहिनि हाणे इन्हनि में वरी के वॾा पीर बि हुआ वॾा बुज़ुर्ग आहे जंहिंजा नाला ख़ासि तौरु वठंदा जीअं असां वटि बि आहिनि की मशहूरु साईं फलाणो 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 हिननि वटि बि हुआ कहिड़ा उहो वरी अलाह नाला ॾिना आहिनि सूरह नूह जी आयत नंबर 3 में चए थो वकालू ऐं पंहिंजे मुरीदनि खे पिया चवनि ला तज़ुरन न छॾिजो दर आलिहत कुम इहे बुज़ुर्गनि जा वला तज़ुरन वधऊं हाणे वॾो को पीर हनि इन वधो खे न छॾिजो वला सुआऊं पीर हनि वला यगूस पीर हनि यऊक पीर हनि नसरास इन्हनि खे न छॾियो हाणे तव्हां मूंखां पुछंदव त इहे वधऊं सुआऊं यगूस यऊक तूं जो चवीं थो लाखो साहिब त हे पीरनि जा इन्हनि जे बुज़ुर्गनि जा नाला आहिनि त किथां थो आंदो अदाम आंदो आहे ॿुधो सही बुखारी रसूल सलाम फरमाए थो
हाज़ी अस्मा जेके नाला तव्हांखे मूं ॿुधाया आहिनि, इहे नाला क़ौम सालिहीन, इहे सालिहीन वलियुनि जा आहिनि। मिन क़ौम नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा। फलम्मा हलकू जॾहिं मरी विया त हिन जो बुत अची रखियनि हिते। ऐं हिंदुनि जूं सॼियूं मूर्तियूं जेके आहिनि सभु उन्हनि जे बुज़ुर्गनि जूं आहिनि। हिंदुअ जी का बि मूर्ति इमेजिनरी न आहे त पथर जी था पूॼा, कोन था पथर जी पूॼा कनि। उहे बेवकूफ़ आहिनि, असांखां वधीक साइंस टेक्नोलॉजीअ में होशियारु आहिनि, छो पथर खे पूॼंदा। हो था चवनि, मां हुनजी स्टडी कयो, था चवनि त मूर्ति इज़ लाइक अ कम्यूनिकेशन इक्विपमेंट एंड कम्यूनिकेट विद द डेटी। जंहिं बुज़ुर्ग जी शिकिल जी मूर्ति आहे, इहा मूर्ति मोबाइल वांगुरु कमु करे उन बुज़ुर्ग ताईं जन्नत में आवाज़ थी पहुचाए, पोइ उहो बुज़ुर्ग जेको सो वञी भॻवान खे पहिरें पई मुंहिंजो कमु थो कराइजे। इहो साॻियो कॉन्सेप्ट आहे जेको हिंदुनि वारो मके मुशरिकनि जो। पर रसूल सलाम फरमायो त न इहो शिरक आहे ऐं जेको सो शहादती छो त अलाह ऐं अलाह जे विच में को वसीलो कोन्हे को। हाणे छा आहे त इन मां इहो छा थो नुक़सानु इहो थिए त जेकॾहिं मूंखे थो यकीन अचे त मूंखे पुटु हिन ॾिनो आहे या हिन फलाणी मूर्ति ॾिनो आहे, पोइ तव्हां मूर्तीअ जी ज़िंदगी भर चट चुम कोन छॾींदुसि। इहा ई क़ुर थी चए थो माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि, सुर आयत नंबर 65 जो तर्जुमो, माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि जे अलाह खां सवाइ ॿियनि खे अलाह जहिड़ो करे वठंदा आहिनि, अलाह जे प्यार वांगुरु प्यारो रखंदा अथनि, ऐं जिन ईमान आंदो से अलाह जी दोस्तीअ में ॾाढो ज़ोर। ईमान वारा त अलाह खे प्यारु कंदा न। ऐं जिन ज़ुल्म कयोसो, जेकॾहिं हिन ॻाल्हि खे हाणे सम्झनि त जंहिं महिल क़याम जे ॾींहुं अज़ाब ॾिसंदा ऐं सम्झंदा त समूरी सघ अलाह खे आहे ऐं अलाह सख़्तु अज़ाब करण वारो आहे, त जेकर ॾाढा पशेमान थींदा। छो त छा चवंदा, मां हिन अरबीअ मां थो कढां, भलो यर लज़ीन ज़लमू, चए थो जॾहिं ॾिसंदा इहे शिरक करण वारा, यरउन अल अज़ाब, चवंदा हे पादर त वॾा असांजे लाइ, उनखे मिली वेंदो मेन्यू तोखे हे अज़ाब थींदो, त ओॾी महिल छा चवंदा, अनल कुवत लिल्लाह जमिया, असांखां ग़लती थिए, सभु पावर अलाह पंहिंजे हथ में रखियो वेठो, पंहिंजा पावर कंहिंखे बि कोन ॾिनई। अन अलाह शदीदुल इक़ाब, अलाह जो अज़ाब सख़्तु आहे। हाणे अचे थो त हाणे हिकिड़ा माण्हुनि जे चवण ते किन बुज़ुर्गनि खां घुरणु शुरू कयूं, ऐं माण्हुनि खे चवंदो असांखे त मिली विया, हिन ॾे वियासीं, वञी घुरियोसीं, मिलियो। माना हिकिड़ो मूर्तीअ जे आॾो वियो, मिसाल तौरु हिंदू वियो या जेको सो मके जो मुशरिक वियो, हुन मूर्तीअ खे चयईं, ओ मूर्ति, ओ पीर बुज़ुर्ग, तूं अलाह वारो आहीं, मूंखे पुटु वठी ॾे। अदा हुनखे पुटु बि ॼमी पियो। हाणे अलाह त पुट त काफ़रनि खे बि ॾिए पियो थो। पोइ छा थींदो त जॾहिं जहन्नम में जॾहिं क़याम जे ॾींहं ते वेंदा न, जिन खां हिननि घुरियो हो, उहे हिक ॿिए खे निहारींदा। हाणे उहो थो अलाह साईं क़ुर में उहो सीन थो बयानु करे जॾहिं क़यामत में इहे हिक ॿिए खे ॾिसंदा, ऐं उन में वरी उहे बि आहिनि जेके इन धंधे ते माण्हुनि खे लॻाए ऐं चवंदा असां फलाणे बुज़ुर्ग जा औलाद मां आहियूं, तंहिंजे करे असां बि पीर आहियूं, असांखे पहिरें पोइ असांखे सजदा कयो, ॾोकड़ ॾियो, बनियूं ॾियो। त एॾी महिल अलाह थो फरमाए, जंहिं महिल अॻुवाण पुठियां लॻंदड़नि खां बेज़ार थींदा, माना हे जो पहुचंदा त उहो त अॻुवाण त वेठो हूंदो न क़याम जे मैदान ते, त डिॼंदो भेणा हे त माण्हू मूं ॾे था अचनि, मां हिननि खां ग़लति कमु कराया, मूंखे फासाइनि था। त जंहिं महिल अॻुवाण पुठियां लॻंदड़ खां बेज़ार थींदा ऐं अज़ाब खे ॾिसंदा ऐं सदन सभु लाॻापा छिजंदा, त हाणे असां कुझु कोन था करे सघूं। त हाणे उहो हुन खां बेज़ार थींदा, न न निकिरो निकिरो निकिरो, असां तव्हांखे पुटु कोन ॾिनो, असां तव्हांखे कुझु कोन कयो। ब्रेक वठूं था, इनशाला पोइ ॾिसां थो तव्हांखे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। हीउ प्रोग्राम असांजो हले पियो थो। हाणे मां तव्हांखे इन सेक्टर में ॾसियो त हिकिड़ी सीन थो अलाह बयानु करे जेका क़याम जे ॾींहं ते रिपीट थींदी। इहा फ्यूचर जी ख़बर आहे, न को मौलवी ॾसींदो, केरु न थींदो, अलाह ई ॾसे सघे थो। क़ुर पाक में सूरह बकरा जी आयत नंबर 166 में मां पढ़ी वञा थो, पोइ सम्झायां थो। चए थो, जंहिं महिल अॻुवाण पुठियां लॻंदड़नि खां बेज़ार थींदा ऐं अज़ाब खे ॾिसंदा ऐं सदन सभु लाॻापा छिजंदा। माना त हाणे असां वटि हिकिड़ा ठग आहिनि जेके माण्हुनि खे शिरक ते लॻाइनि था ऐं पंहिंजे पाण खे ऊचो था सम्झनि। नतीजो माण्हुनि खे पेरे बि पवंदा, ॾोकड़ बि ॾींदा, साईं मां तोखे 5 एकड़ ॿनी थो ॾियां, मूंखे दुआ घुरिजो। हाणे जॾहिं क़यामत में इहे ॿई धुरियूं आम्हूं साम्हूं थींदियूं, त उहे जेके अॻुवाण थिया उन्हनि खे त ख़बर पइजी वई त असांखे त हाणे वञूं था जहन्नम में, असां ग़लति कमु कयो आहे। पर वरी जो उन्हनि खे ॾिसंदा जेके हिन दुनिया में उनखे पेरे पवंदा, उन्हनि खां घुरंदा कंदा, त उन्हनि खां बेज़ार थींदा त हे शइ वेझे असांजे न अचनि, असांजे वेझे न अचनि। त चए थो त जेको सो
पोइ उन खां परते भॼंदा। वरी क़ुर थो अॻिते चए तंहिं महिल पुठीअ लॻंदड़ चवंदा, जेके हिननि खां घुरंदा हुआ जे पुठियां लॻंदा, चवंदा जेकर असांखे वरी दुनिया में मोटणो हुजे हा त खाऊं ईअं बेज़ार थियूं जीअं असां अॼु बेज़ार था थियनि। हींअर असां खां लिकनि था त असांखे जेकॾहिं अलाह हींअर थो वापसि मोटे त असां तव्हांजो चवणु न वठंदासीं, तव्हां खां बि ईअं बेज़ार थींदा जीअं तव्हां अॼु असां खां क़यामत जीअं लिकण जी कोशिशि कयो था। ऐं अॻिते अचे थो अलाह अहिड़ी तरह अलाह सां करतूतनि खे मथनि पशेमानियूं बणाए ॾेखारींदो, माना अफ़सोस कंदा। कज़ालिक युरीहिमुल्लाह आमालहुम हसरातिन अलैहिम, अलाह ताला इहे पंहिंजा कुधा कम करण जी इन्हनि खे हसरत थींदी त ॾिसो तव्हां केॾो ग़लति कयो आहे। वमा हुम बेखारजीन मिननार, जहन्नम मां निकिरण वारा कोन थींदा। इहा आहे सीन। हर को डिॼे, कंहिंखे बि तव्हां ग़लति कम ते न लॻायो, पंहिंजो हलाल करे खाओ। तंहिंजे करे रब फरमाए थो या नास कुलू मिमा फिल अर्द हलालन तय्यबा, ए माण्हू जेकी शयूं ज़मीन में आहिनि तिन मां पाक हलाल खाओ। छो त हराम बि मौजूदु आहे, शराब बि मौजूदु आहे, भंग बि मौजूदु आहे, इहे जेके आहिनि ड्रग्स बि मौजूदु आहिनि। ऐं शैतान जे विखुनि ते न हलो, शैतान तव्हांखे विखूं थो लॻाए, छो त उहो अव्हांजो पधिरो वेरी आहे, हुनजो कमु ई आहे तव्हांखे गुमराह करे ऐं जहन्नम में मोकिलियो। इहो अलाह खे चैलेंज करे आयो आहे। छो त अलाह साईं चयो त सजदो कर, चई मां नथो कयां, हीअ लाइक़ु ई न आहे। हाणे उहो साबित थो करे त हीअ लाइक़ु ई न आहे। छो त शैतान जो ॿियो कमु छा आहे? शैतान रुॻो अव्हांखे बुछड़ाईअ ऐं बेहयाई जो हुकुम करे थो। क़ुर जी आयत नंबर 169, शैतान रुॻो अव्हांखे बुछड़ाई